होशियार ॿार वेठा आहिनि जिनखे सख़्त ज़रूरत आहे मतिलबु स्कॉलरशिप त कोई न कोई ज़रियो थींदो आहे ॿार जेके गुल वांगुरु थींदा आहिनि महकनि चहकनि ऐं कामयाबु थियनि सुठे पदनि ते पहुचनि उहो असांजो मक़सदु आहे जीवन करण जो। उन खां पोइ ॿियो असांजो कार्य थींदो पूरे भारत लेवल ते न भारत खां ॿाहिरि बि मैट्रिमोनियल सर्विसिस। अॼु ॾिसूं था विच वारा मिट माइट वारा 5%, 8%, 10% मतिलबु कमीशन लॻाए वेठा आहिनि। असांजी संस्था जो उद्देश्य रहंदो भई निस्वार्थ भावना सां जेके असांजे पूरे भारत में मतिलबु ब्यूरो चीफ आहिनि या ॿाहिरि आहिनि उन्हनि जे थ्रू असां मैट्रिमोनियल सर्विस खे शुरू करण वारा आहियूं। उन में हिते जूनागढ़, सौराष्ट्र, गुजरात उतां जा बि तव्हांजा महिरबानी साईं ॿिया बि आहिनि उन्हनि सां मिली करे इन कार्यक्रम खे कंदासीं। तंहिंखां पोइ टी ॻाल्हि जेका आहे त जॻह जॻह ॾिठो वियो आहे जीअं मां दिल्लीअ बि रहंदो आहियां, बॉम्बे में, अहमदाबाद में, त तमामु घणा घरनि में कोई न कोई मतिलबु कंहिं न कंहिं ॻाल्हि ते डिस्प्यूट पिया था हलनि। त असांजो जेको मक़सदु आहे उन्हनि डिस्प्यूट्स खे ख़तमु करणु ऐं पाण में इको करणु। असां पंहिंजे पारां पूरी कोशिशि कंदासीं जीवन करण जे पारां। इन लाइ असांजे पूरे भारत ऐं भारत खां ॿाहिरि बि मतिलबु जेतिरो थी सघंदो कोशिशि थी आहे जेके बि जीअं सौराष्ट्र जा हिते आहिनि अलॻि अलॻि मतिलबु भारत जे शहर में भारत खां ॿाहिरि विदेशनि में बि घणा ई ॾिठा विया आहिनि। पंहिंजे पारां कोशिशि कई वेंदी कंदो मुंहिंजो झूलण कंदो मुंहिंजो लालण त असां इन कार्य में असांजो उद्देश्य जेको आहे निस्वार्थ भावना सां सॼे कार्य खे करणो आहे। इन में तव्हांजे हितां जो ॾाढो साथ सहयोग खपे। नंढी नंढी ॻाल्हियुनि ते तकरार थियनि था, घर टुटनि था, कोशिशि थिए हिते जीवन करण जी जेका ब्रांच ऑफिस खुली रही आहे तव्हांजा पंहिंजा ई पाण में हीरा मोती हूंदव मिली करे कोशिशि कंदव त उहे डिस्प्यूट ख़तमु थिया वञनि ऐं घरनि खे ठाहियो वञे। घर जी जोति खे सिंधियुनि जी जोति खे जॻायो वञे। घणेई हंधि इहो ॾिठो वियो आहे पूरे भारत में असां हली रहिया तहरीक हलाए रहिया आहियूं त असांजा ॿार असांजी नियाणियूं नओं सिंधी हली थियूं वञनि। कोशिशि रहंदी त उहे कार्यक्रम बि असां कंट्रोल कयूं ऐं ॿियूं बि जेके थोरियूं घणियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि समाज खे जागृत कयूं, सुजाॻ कयूं, इहो असांजो ध्येय आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे असांजे विच में तव्हांजा जूनागढ़ जा ॾाढा महिमान साहिब गीता जे मथां तमामु घणो उन्हनि कार्य कयो आहे ऐं तव्हांजे हिते कीमती हीरा रतन अथव दादा जन गीता जे मथां थोरो ॿुधाईंदा। असां कोशिशि कयूं था त हिकिड़ो कृष्ण भॻवान जो गीत उनखे महिरबानी साहिब कृष्ण भॻवान जी अच पैर भरे कुछ व्यास करे ओ कृष्ण कन्हैया तारा मिठी मिठी मुरली बुधाए तुम प्यारा। अच पैर भरे कुछ व्यास करे ओ कृष्ण कन्हैया तारा मिठी मिठी मुरली बुधाए तुम प्यारा। दर्शन की प्यासियां दिल की उदासियां रात्या दिया तुझे मिलन जी आशिया। दर्शन की प्यासियां दिल की उदासियां रात्या दिया तुझे मिलन जी आशिया। कर देर न तुम मुझ दर्शन में हो मुंहिंजी अखियुनि जा तारा मिठी मिठी मुरली बुधाए तुम प्यारा। अच पैर भरे कुछ व्यास करे ओ कृष्ण कन्हैया तारा मिठी मिठी मुरली बुधाए तुम प्यारा। सिक में सिकाए ना रूह खे रंजाए ना पंहिंजे अंदर मां फूंके
बुलाए ना सिक में सिकाए ना रूह खे जाए ना पंहिंजे अंदर मूंखे बुलाए ना रग रग में हिकु नालो तुंहिंजो मुंहिंजे जीअ जा प्यारा मिठी मिठी मुरली ॿुधाए तूं प्यारा अॼु पेर भरे कुझु कास करे हो कृष्ण कन्हैया कारा मिठी मिठी मुरली ॿुधाए तूं प्यारा वे ना विसारे सात तोखे सारे आया मां साईं तुंहिंजे ही बनाए वे ना विसारे सात तोखे सारे आया मां साईं तुंहिंजे ही सयार दया करे दे दर्शन जल्दी बेटी अची मुंझारा दया करे दे दर्शन जल्दी बेटी अची मुंझारा मिठी मिठी मुरली ॿुधाए तूं प्यारा अज पेर भरे कुछ कास करे हो कृष्ण कन्हैया कारा मिठी मिठी मुरली ॿुधाए तूं प्यारा चढ़ मतलब इहो आहे भाई तारी ॾाढो सुठो लॻो ऐं तव्हांजे तारियूं असांजे प्यारे प्यारे साईं जी लाइ बाबा साईं श्यामलाल रोहिड़ा जी महंत संत आयाम दरबार अहमदाबाद मुख्य जेका में दरबार साहब आहे उहो हुते उन खां पोइ त उल्हासनगर दिल्ली सॼे असांजे हिंद खां सिंध ताईं 19 दरबारियूं बाबा रंगीराम साहिब बाबा साईं आराम दरबार वारनि जूं आहिनि साईं जिन उन्हनि दरबार जा प्रमुख लख शुक्राना अॼु हिन जूनागढ़ जी पावन धरतीअ ते असांखे बि अचण जो मौक़ो मिलियो आहे कुझु इंतज़ार करण असांजा मेलवाणी साहब तॾहिं हुन में इहा थी वई जेसिताईं साईं जन हिकिड़ो भॼन सुहिणो ॻाइण त मां चाहींदुमि भई असांजे विच में सुहिणियूं शख़्सियतूं वेठल आहिनि संत बाबा वासूराम दरबार जेका असांजे उल्हासनगर जो बि शान आहिनि तव्हांजे भावनगर जो भाई साहब असांजा गुरमुखदास जी उन्हनि खे वेनती आहे त साईं जन खे वठी करे बेटा अचो साईं भाई जोरदार तालियूं बाबा साईं वासूराम दरबार साहिब जे लाइ आजराम गुरु बाबा साईं गुरमुखदास साहिब जे लाइ चौदह पंचन में भगवान असी हितां जो सिस्टम मुख्य जान कोने का पर जेकॾहिं असी के सुठो कार्य हुजे शादी हुजे या को कज़े जो भी कम हुजे तो पंचन का पहिरियों साईं बुजुर्ग आयो परमिशन उन्हनि खां वठी वेंदी आहे त पंचन में परमेश्वर तो वसे पियो उन्हनि पंचन खे अॻियां विराजमान कराइण जे लाइ लाड़े पंचायत जा असांजा दादा साईं केशूभाई जन उन्हनि खे निमाणी वेनती आहे मां चाहींदुमि अची करे गॾु साईं जन सां विराजमान थियनि साईं केशूभाई असांजा सेठ नियमल दादा नियमल साहिब उन्हनि खे निमाणी वेनती आहे अची विराजमान थियनि साईं गॾो सेठ परमानंद ईअं नी साईं बराबरि साईं परमानंद काई क्षमा ग़लती थी वई त अचो साईं भाई जोरदार तालियूं तव्हांजे विच जा सुहिणियूं मूर्तियूं अथव